अमीर माण्हुनि जी मायूं बि अमीर हूंदियूं आहिनि। हा 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 अमीर माण्हुनि जी मायूं अमीर हूंदियूं आहिनि बाक़ाइदे। उहे अगरि टांगे ते बि वेठी हूंदियूं उन्हनि खे बि इंजॉय कंदी। ओ माय डियर व्हाट इज ट्रैवलिंग यू नो। हिते से ग़रीब जी माई मारे थी वञनि। कीअं? ग़रीब जी माई जहाज़ में वेंदी उन में बि उल्टियूं कंदी हलंदी। बड़े छा में विहारे तो बंदि वेठी आहे सॼी उबस थी थिए पई। अदा VPN तुंहिंजो वॾियूं वॾियूं महिरबानियूं जो तो हेतिरा ॾींहं असांजो साथ ॾिनो। हाणे नाराज़ न थिजो, असां तोखे डिलीट था कयूं। वरी बि जेकॾहिं टिकटॉक बंदि थी त तोसां राब्तो ज़रूरु कबो। गुजर इन सारे भी 500 शादियूं थियूं आहिनि। कसम थी मां जो लॻे थो तूं छड़ो ई मरी वेंदे। लीड़े मूंखे हलाए जाते थे। अरे मुझे भी शादी कराए अड़े लीड़े मूंखे खड़ी हलो अड़े मूंखे खड़ी हलो। बिल्लो बगे बिलिया जी ख़बर ना आहे, बाक़ी जेको ही बिल्लो बियो खीर ख़राब करे इहो त ॾिसो। बिल्लो बगे बिल्लियां बाकी करेंगी नी मेरा मारदा उबाले खून अंग अंग तो हो। याला साईं असां हाणे छड़ा ॾाढा तड़पिया हुई मुंहिंजा मौला असांखे ज़ाल वारो कर। आमीन। अल्लाह साईं ये सियारे जा जेके थध आहिनि इन्हनि थधनि में असांखे ईअं छड़ो न रखजांइ, ज़ाल गाड़ी कुंवार असांखे ॾे मौला। आमीन। मौला असांजे छड़नि जे तड़प खे सम्झ, असांखे हाणे शादी करा, मालिकनि खे राज़ी कर मौला। आमीन। अल्लाह पाक मुंहिंजी रोज़ी में बरकत कर। आमीन अचजो भाउ, आमीन अचजो। कर पे कफन जो दुकान हिते भी रोटी खोल मारे गया चढ़ा पांजा। अरे बाबा दो अखबार कार शाला माखे दे बस कल्टी थी वई 15 माण्हू हेठों अची आ। मां सात अखबार उल्टी आ सिधी कर ये माण्हू बस जे हेठों न आया आहिनि मथों वेठा आहिनि। हाणे हिकिड़े छोकिरे खां मूं पुछियो नालो छा थी? चई बादल। ॿिए भाउ जो चई बरसात। जेको माण्हू जो नालो खिमण हूंदो। साईं तहां त पूरे घर के बदनाम कयो, पर तहां के केड़ो नफिलन जो सवाब मिलियो। बस कर त बेल चाने ठोक। अबो मारे दंडाडो। अदा छा थियो आहे? इनके ख़ैर ताए माथा तके? अदा पाण को पुछे से छा थियो माथा त? मस्जिद में डाडो कुटियो थने। पर छो? मौलवी साहब को पूछा के हम तो 14 अगस्त की नमाज काए बजे पढ़बी। अॼु जा शागिर्द 15 ॾींहं स्कूल पढ़नि, वरी तैलीम इदारे बंदि करने का फैसला। हिकु असां हुयासीं जेके सॼो साल लोड़ींदा हुआसीं। 2 महीना वेकेशन मिलंदी हुई, उन में बि एतिरो होमवर्क मिलंदो हो जो 2 महीना लिखण में पूरा। छोटो ॻाल्हि त ॿुध, हे हेॾी महांगाई कंहिं कई आ? मुल्क जो वज़ीर आज़म। त इहो त ॿुधाए छा छा महांगो कयो अथसि? खंडो ऐं खीर आहे। पोइ हाणे छा थींदो आवाम जो? उन्हनि जी ज़िंदगी तबाह थी वई, के चरिया थी विया, के रुली विया। चओ अल्लाह बख्शे। आए अल्लाह बख्श कर। पहुएर पर पहुएर पर पहुएर पर ए पहुएर आ न भागे जो ए दो नालो वडो आहे जेको जमी फासी वियो आहे। दादा उ तो जेको गाड़ी बोले फोन लगा बोने फोन लगा गाड़ी पे देखो सी ये टाइम क्या। हेलो, आपका बैलेंस ना काफी है, रिचार्ज करें या एक दबा के 15 रुपए का एडवांस। आपका बैलेंस ना काफी है, रिचार्ज करें या मां जीजी तू रिचार्ज करें या तू बीच में घणो ना गला तू हुनके फोन पे बदमाश के जनी फोन है। मुझे याद ईंदी तव तहां जी याद छो ईंदी मूंखे? त मां डॉक्टर ॾे वञा, मां डॉक्टर ॾे वञा, मां डॉक्टर ॾे वञा। मां चरी थी डॉक्टर ॾे वञा। त डॉक्टर ॾे त आया हो न। वो दवा वठण आई आहियां बस। ज़िंदगी जो बाबा छा मक़सद आहे तव्हांजो? डॉक्टर तव्हां मसलो छा आहे? तव्हां रुगो सवाल जवाब था कयो, तव्हां मसलो छा आहे? बकवास सभई कयो, दवा ॾिनी आहे तव्हां मूंखे अञा ताईं? ॾियूं था न इलाज। कहिड़ी दवा आहे? तव्हां छा खाधी आहे? घणा ॿार पसंदि आहिनि? छा आहे? त रिश्ता कराइण वेठा आहियो, डॉक्टर जो नालो ई ख़राब करे छॾियो तव्हां। डॉक्टर आहियो? हेलो एक्सक्यूज मी, हेलो हेलो पेशेंट, हेलो हेलो यार चलो सही आहे तव्हांजी मर्ज़ी, मां त इलाज कयां पियो। अहिड़ो डॉक्टर किथे ज़िंदगी में न मिलंदो आहे असां जहिड़ो। कोशिशि त वॾी कयमि त मतां सेट थिए, पर सेट न थी। हारो हर को पंहिंजी दिलि जो मालिक आहे। तव्हां शादी ऐं इश्क पंहिंजे शहर में कयो, पेट्रोल महांगो थी वियो आहे, ॿाहिरो अध में बीठा न हुजो।
मांखे यार शौक़ु लॻो आहे मां जहाज़नि जो पायलट थींदुमि। जहाज़नि जो पायलट थींदे? हा। गॾो सिखियल आहे? न गॾो त न हलाईंदो आहियां। पोइ तूं कीअं पायलट थींदे? भेण भाऊ हिक चांहि जा पैसा घणा थिया? 100 रुपयो। छो भला ॿियनि को 30 रुपया मां खां 100 रुपयो? हाँ तो तो वारे कोप में चाहे पींदो केर? हाँ सस के उबतो लिखिम सुबतो लिखिम मचाला को बदल जे। कपड़ा पाता था पाण पूछूं के खागा। उस्ताद कपड़ा टिनिया कीअं पिया लॻनि? माशाल्लाह VIP पर वञो केॾा था? मीर साहब जी दावत है, वॾा माल हूंदा, वॾा ताम हूंदा। आम ॿुधोला परे ते बीहो। केॾा थो वञी? बुखारो शरबत पीए चांदो। ही हमरा हाणे अलाए किथे हूंदो जंहिं हीअं चयो हो। नंढपिण में उस्ताद चयो हो मेहनत कजां, मां वरी टुबको हेठियां ॾेई मोहबत करे वेठुसि।